मुसलमान भाइरो अजीजो दोस्तों सभिनी के ईद मुबारक होए। अल्लाह ताला जल्ल शान हो पाके जैसी जियो तैसी हमेशा हमेशा खुशियों दिखारे पाने गमे के दूर फरमाए। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि सिराजम मुनीरा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि मिनश समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना बिसलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिज़ून वल्लज़ीना हुम लिज़कातिहिम फ़ाइलून वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून इल्ला अला अज़वाजिहिम अव मा मलकत अयमानुहुम फ़इन्नहुम ग़ैरु मलूमीन। बेशक उही मोमिन आज़ाद छा कामयाबी हासिल कई उन्हें छोटकारो हासिल कयो जंहिं नमाज़ में आजिज़ी कंदा आहिनि जेकी अजाई ॻाल्हि खां मुंहुं मोड़ींदा आहिनि जेकी अल्लाह जे नाले मथे ज़कातूं अदा कंदा आहिनि जेकी पंहिंजे शर्मगाह खे ज़ना खां बचाईंदा आहिनि जेकी पंहिंजे ज़ालनि ऐं बानी खां सिवा कुझु न तलबींदा आहिनि। तमामु हमद सना तारीफ़ तहमीद बुज़ुर्गी ऐं बरतरी उन अल्लाह ताला जल्ल शान जे लाइ जेको तमामु तारीफ़ तमामु बुज़ुर्गी जो लाइक़ु आहे। एहसान महिरबानी उन अल्लाह जी जंहिं असांखे त गॾु थियण जी तौफ़ीक़ अता फरमाई। अॼु नंढा तोणे वॾा सभु ख़ुशि नज़र अचनि था। उहे हिन लाइ त असांजो ख़ुशी ऐं मसरत जो ॾींहुं आहे। हर क़ौम ख़ुशी जा ॾींहं मल्हाईंदी आहे जंहिंमें रांदि रूंद खेल तमाशा जुआबाज़ी शराब खोरी जहिड़ा बुरा कम करे पंहिंजो ॾींहुं पूरो कंदा आहिनि। मगर सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्दु। असां मुस्लमान जी ख़ुशी उन ख़ुशीअ खां मुख़्तलिफ़ हलंदे अॼोके ॾींहं ते सिर्फ़ु एतिरे लाइ गॾु थिया आहियूं त अल्लाह जल्ल शान असां मथे हिकिड़ो फ़र्ज़ु आयद कयो हो। उन फ़र्ज़ खे पूरो करे हिकिड़े इम्तिहान खे पास करे अॼु हिन मैदान में सिर्फ़ु एतिरे लाइ गॾु थिया आहियूं। अॼु इम्तिहान जे इनाम मिलण ऐं अॼु तक़सीम थियण जो ॾींहुं आहे। अॼोके ॾींहुं आसमान जी फिज़ा में ऐलान थी रहिया आहिनि अरे मुंहिंजा रोज़ेदार बाना ऐं बानियूं अवां मूं वटि ॾिठे थी ईमान हाणे मूंखे राज़ी करणु घुरियो थिए। अॼु अवां कान राज़ी ऐं ख़ुशि थियो अॼु मूं सभिनी खे माफ़ु कयो आला जन्नत खे वाजिबु कयो अवानियूं झोलियूं मूं रहमत सां भरपूर कयूं। हाणे अॼु घर मोटी वञो हाणे सभिनी गुनाह खे मूं माफ़ु कयो जंहिंखे मूंखे यादि कंदा रहंदा तंहिंखे अवां जो ख़ासि ख़्यालु रखंदुसि। फ़ज़कुरनी अज़कुरकुम वशकुरली वला तकफ़ुरून। ऐं मूंखे यादि करियो त आउं अवां खे यादि करियां मुंहिंजो शुक्र करियो बेशुक्री न करियो। अल्लाह ताला जल्ल शानो फरमाए त मुंहिंजा बाना ऐं मूंखे ॾींहं राति यादि करियो त आउं तव्हां खे यादि करियां ऐं मूंखे ज़मीन ते यादि करियो त आउं खे आसमान ते यादि करियां ऐं मूंखे माण्हुनि जी जमात में यादि करियो त आउं खे मलाइकनि जी जमात में यादि करियां। तंहिंजो मतिलबु ई न आहे जो सिर्फ़ु रमज़ान में अल्लाह खे असां यादि कयो हाणे बसि अल्लाह असां खां राज़ी थी वियो। फसब्बिह बिहम्दि रब्बिका कुन मिन साजिदीन वअब्दु रब्बक हता यातिकल यकीन। पोइ तो अल्लाह जी पाकाई पंहिंजे रब जी सारा बयान कर। अल्लाह ताला जल्ल शानो पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए थो त फसब्बिह बिहम्दि रब्बिका कुन मिन साजिदीन वअब्दु रब्बक हता यातिकल यकीन। तू तुझे रब जी पाकाई पंहिंजे रब जी सारा बयान कर सजदे कंदड़ मां थी ऐसी ताईं तुझे पालण जी बात कर जैसे तोखे मौत अचे। त आहे इंसान अल्लाह तोखे वर वर ॾेई पियो अदा करे त तूं दुनिया में अल्लाह खे यादि कर अहिड़ा सुहिणा कम कर जंहिंजे वसीले तूं बेश्त जो हक़दार बणिजी वञे। कहिड़ो इंसान अल्लाह जो ना क़दर ऐं ना शुक्र आहे जेको उन अल्लाह जल्ल शान हुजे असां जो क़दर नथो करे। तू रब एॾो महिरबान तू रब एॾो करीब तू रब एॾो रहीम जंहिंजी नज़र ॾींहं राति ना क़दरे ना शुक्र इंसान ते आहे त माने मुंहिंजे अहसान खे यादि करे। मगर उन रब जी नज़र असां मथे ऐं असांजी नज़र दुनिया में लॻल आहे। अॼु असांखे दुनिया जी हर शइ जो गम थिए थो दुनिया जी हर शइ खे यादि रखूं था मगर उन क़बर खे भुली चुकासीं जंहिंजे अंदरि जिस्म सड़ी पवंदो। दुनिया जा माल दुनिया जी मिल्कत ऐं इंसान रात जी हथ धरणी तकबर ऐं वॾाई सभु ख़ाक में मिली वेंदा। ऐं इंसान तूं दुनिया में मगरूर थी
तरह तरह जूं दवाऊं करिए थो त माल मुंहिंजो, मकान मुंहिंजा, दौलत मुंहिंजी, घरवारी मुंहिंजी, औलाद मुंहिंजो, राज मुंहिंजो, लेकिन तोखे ख़बर न त कंहिं बि शइ जो तूं मालिक न आहीं। जो मल्हा साहिब पंहिंजी शर्म फरमाए थो, राज वॾेरा राज न तुंहिंजो, राज वॾेरा राज न तुंहिंजो, तूं बे कंहिं ताज न तुंहिंजो, राज वॾेरा राज न तुंहिंजो, तूं बे कंहिं ताज न तुंहिंजो, मौत मियां मोहताज न तुंहिंजो, आयो न इलाज न तुंहिंजो, हिकदमि हाण त पट ते पाग दुनिया दर गुज़र जो माग, साथ संबूरो जान बजाज। त तूं थला इलाही बहाना करे नफ़्स खे राज़ी करिए। ऐं दुनिया जे नशे में मस्तु थियल इंसान तूं केतिरा ई अल्लाह जूं नाफ़रमानियूं ऐं गुनाह जा कम कंदो रहने। ऐं अल्लाह जूं नाफ़रमानियूं करण वारा इंसान अवाम ज़ात जो क़दुरु न कयो, कंहिं में घड़ीअ जो हया शर्म न कयो, बरकती भलारे महीने जी बरकत रोज़े जहिड़े सुहिणे अमल खे हिकिड़े चांहि जे कोप ते हिकिड़ी ॿेड़ीअ ते असां मटाए छॾियो। ऐं नादान इंसान भलारे महीने जे अंदरि तोखे मस्जिद नसीब न थी, तूं ॾींहं राति बाज़ारियुनि जे अंदरि तंहिं में घड़ियूं कढे, राति जो बिस्तरे मथे तूं आराम ई पियल हूंदो ऐं पर तोखे वक़्तु यादि न आयो जी मूं ते कहिड़ो बरकती महीनो आयो आहे। अॼु ज़मीन खे न मालामाल करे छॾियईं, अॼु ज़मीन खे खेलण जो, फसलें पोखण जो टाइम ज़मानो आयो आहे। पर हिन इंसान इन फसल जे टाइम में, इन बरसात जी मुंद में पंहिंजो हर न जोटियो, खेती न कयईं, जंहिंजो फसल अॼु कटे राज़ी ख़ुशि थिए। लेकिन अल्लाह ताला रही में करी में कहिड़ो रही में करी में जो तूं इंसान नाफ़रमानी पियो करीं, तूं गुनाह जा कम पियो करीं, तंहिंजे बावजूद पियो ऐलान करे त कुल या इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन ला यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम व अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू लहू मिन क़ब्लि अन यातियकुम अज़ाबु सुम्मा ला तुनसरून। ऐं पैगंबर चओ मुंहिंजी बाने खे जंहिं पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म में ज़ियादती कई आहे, जंहिं नाफ़रमानियूं गुनाह जा कम कया ऐं त अल्लाह जी रहमत खां नाउमीद न थियो, छो त अल्लाह ताने मिड़ी गुनाह खे बख़्शींदो आहे। उतां पंहिंजे पालनार उतां हवी पंहिंजे उन पालनार ॾांहुं वरो हुन खां अॻे फरमान बरदार थियो, मतां नवां वटि अज़ाब पुॼे पोइ कोई मददगार न थिए। अल्लाह ताला जल शानो चए थो ताईं मोड हली अचो मूं ॾांहुं वरो, मतां न आहिनि बिना तोबा जे मरी वञो पोइ अल्लाह जे अज़ाब जा लाइक़ बणिजी वञो, पोइ अज़ाब जे आम ते अची तॾहिं उते जेको मदद करे न सघंदो। हिते दुनिया जी हयातीअ में, चंग भलाईअ में, तंदुरुस्तीअ में ऐं अल्लाह खे राज़ी थिए वारा कम करे लायो। अल्लाह ताला ख़ुदि इंसान खे उमेद पियो ॾियारे त आउं तुंहिंजे गुनाह खे माफ़ कंदल, मूंखां तूं शर्म कर। ऐं ख़ुदि शर्मीलो हयादार गुनाह ना फरमानियूं ज़ुल्म करे पोइ मूं वटि अचां त खणी दुआ घुरे थो, तॾहिं मूंखे तो खां शर्म अचे थो। जो गुनाह तूं करीं, नाराज़ मूंखे तूं करीं, इन रातियूं तूं करीं, नाफ़रमानियूं तूं करीं, मुंहिंजे आकाम खे तूं लतोड़ीं, पर जॾहिं मूं वटि वरी हली अचे हथ खणे तयां नियारियां जी मुंहिंजो बहानो त आहे त खल जो मुंहुं आहे, हथ खणे थो दुआ घुरण आयो आहे, इनखे यकीन आहे पके जी माफ़ कंदल आऊं आहियां, अॼु मुंहिंजे दरवाज़े मथे आयो आहे। हाणे जे न माफ़ कंदो त त लाचार बेबस आहे, गुनाह भले करे थो लेकिन जाऊं रब यान खे माफ़ करियां। जो फारसी वारो शहर चए थो त करम बीनू लुत्फे खुदा बंदगार गुनाह कर बंदस्ते वो शर्म शार, एहसान महिरबानी तां अल्लाह जी न्यार जे गुनाह बानू पियो करे ऐं शर्म अल्लाह खे पियो थिए। हथ खणी जॾहिं दुआ घुरे तॾहिं चए थो मुंहिंजा मलाए थो, अॼु तां मूं वटि हाज़िर थियो आहे, हथ खणे थो तौबा करे थो, अॼु अञा हथे खे ख़ाली खे मोटायां, मूंखे हथे कना मोटा न कना शर्म थो अचे। लेकिन हुन रब जे हुन अहसान खे निहारण वारी असां वटि मोहम्मद अख न आहे, नेक दिलि न जेका हुन रब जे अहसान खे निहारे हुनजे अज़ाब खां डिॼी वञे, आख़िरत खे यादि करे गुनाह ते नाज़ुक थिए, पंहिंजो गुनाह क़बूल करे अल्लाह अॻियां रुए। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ी औरत गुनाह करे हाज़िर थी, उन अणॼाणाईअ में गुनाह थी वियो, पोइ अची हाज़िर थी अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि त अय अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं वटां गुनाह थी चुको, अणॼाणाईअ में गुनाह थी चुको, मूं मुंहिंजे नफ़्स खे राज़ी करण ख़ातिर गुनाह कयो, अॼु आख़िर जो अज़ाब मूंखे यादि अचे थो, दोज़ख जूं सदाऊं मुंहिंजी अखि अॻियां फिरण लॻियूं आहिनि, ॾींहं जेको आहिनि से मूं लाइ रातियूं बणिजी चुकियूं आहिनि, रातियूं मुंहिंजो हराम थी चुको, आराम हराम थी चुको आहे। ऐं अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं गुनाह क़बूल करे अर्ज़ करियां थी, ऐं अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे नफ़्स ते मूं वॾो ज़ुल्म कयो आहे, आख़िरत जे अज़ाब जी यादगिरी मुंहिंजे निंड खे हराम करे छॾियो आहे, दुनिया जा ॾींहं मुंहिंजे लाइ करे तमामु ॾुखिया ऐं रातियूं बणिजी चुका आहिनि। हाणे जेकॾहिं इस्लामी कानून मुताबिक़ सज़ा लॻंदी हुजे त उहो मूं ते लॻाए मुंहिंजे जिस्म खे दोज़ख जे अज़ाब कढां, आख़िरत जी सज़ाएं कढां, मौशर जी ज़िलत कढां, मूंखे आज़ादु कर। ऐं आज़ादी घुरण जे लाइ तो वटां वई आहियां जो मुंहिंजे इस्लामी कानून जे मुताबिक़ मूं ते हद क़ाइमु कई वञे ऐं दुनिया जो अज़ाब सहन करे लाहींदुसि, पर मुंहिंजे रब वटां मुंहिंजे रब जो जेको अज़ाब आहे उहो मूं वटां सहन थी न सघंदो। तॾहिं अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ऐं जेको गुनाह करे आवे उन गुनाह जे लीडे पेट जे अंदरि हमल पैदा थी पियो आहे, अॼु जे क़ौम ते हद क़ाइमु कई वञे
त भला हिन हमल जो जवाबदार केरु थिए? तॾहिं हिन टाणे तूं रवानी थी वञे, जॾहिं बचो पैदा थिए इन खां बाद तो मथे हथ क़ाइमु कई वेंदी, उहा औरत रवानी थी वञे थी, पर आख़िरत जो अज़ाब वञी अखियुनि अॻियां खड़ी रहियो आहे। दोरत जूं सदाउनि जी राति जी निंड हराम करे छॾी आहे त किन ॾींहं इन हराम जे हमल खां छुटकारो मिले, मूं ते सदा लॻाई वञे, गुनाह कना ऐं पाक थी वञा। किन क़दुरु इंसान अलाह जे बाने खे दोरत जो अज़ाब कहिड़ो ख़तरनाक लॻो थिए। लेकिन मुस्लमान भाइरो, अॼु असीं त रुॻो नाले जा मुस्लमान बणिजी चुका आहियूं, असांखे को अज़ाब यादि नथो रहे, असांखे न आख़िरत यादि, न मुआशर जी ज़िल्लत यादि, न क़बर यादि, न दोरत जी सदा यादि, न अमाल जो, न हिसाब किताब जो, न पुलिस रात जो मिणी गानी करा असीं अॼु मुस्लमान लम्हा दूर थी चुका आहियूं। ख़ौफ़ गानी दिली मां नुकिरी चुको आहे। जेकॾहिं निमाज़ काली असांखे पढ़णी त जुमे जी, रोज़ा रखणा आहे त रमज़ान जे महीने में, रमज़ान पूरो थियो त मस्जिदूं ख़ाली थी वञे थियूं। तंहिं लाइ मुस्लमानो, इस्लाम अलाह जी दीन खे असां अधूरो दीन सम्झो आहे। जेकॾहिं मुकमल दीन सम्झूं ऐं मुस्लमान जेकॾहिं सही हो त जिन रीत रमज़ान जे महीने में मस्जिद खे आबाद कयो, अहिड़ी रीत सारी ज़िंदगी जेकॾहिं असीं मस्जिद खे आबाद कयूं त अर्श जो अज़ीम जो परवरदिगार अहिड़ो न आहे जो असांखे ज़लील करे आसमान जो पाणी बंदि करे। असीं मस्जिद जे अंदरि हो त मुसलाहार असां लाइ मींहं वसाए, असां लाइ बाग, असां लाइ ॾेरूं जारी करे ॾे, पर असीं जॾहिं नाफ़रमानियूं करियूं था तॾहिं आसमान मथे खे गैरियत अची वञे थी, पोइ आसमान जा दरवाज़ा बंदि करे, असांजे गुनाह जे लीदे बंदि करे, ऐं असांजे गुनाह में, असांजे गुनाह जे लीदे वसात बंदि थियण जी वजह सां बेज़बान जानवर चौपाइयूं मरी वञे, असीं ख़ुदि तितर बितर थी वञूं, अज़ारतूं कराबतूं टुटी वञे, के केॾा मालिक आहे ज़लील थी वञे, के केॾा मालिक आहे ज़लील थी वञे। तंहिंजो मतिलबु जॾहिं अलाह जी नेमतुनि जी शुक्रगुज़ारी नथा करियूं तॾहिं असांखे माना सदा मिले थियूं। अॼु असीं तरह तरह से ज़लील थी आहियूं, अॼु असीं ॿिए जा मोहताज बणिजी चुकासीं। ॿिए खे न्यारी में किन ताणे किलो गाह जो ॾींहुं त असांजे ढोरनि खे असीं फिरायूं ऐं वरी हुनजो असीं वाखाण पिण करियूं त यार गाह त घणे ॾींहं त 4-4 किला ढोर खे ॾींदा। अड़े पर रब जे अहसान जी करे असां यादगिरी कई, जेको न को 4 किला न को 5 किला, लखे करोड़ जी तादाद एकड़ ज़मीन जंहिंजे अंदरि जेॾा नज़र करिए ओॾा रुॻो गाह पियो हुए, जंहिंखे हिकिड़ो ढोर थिए ॿियो मुतरी फिटाई, उन रब जी ज़ात जो असां क़दुरु न कयो, तॾहिं अॼु असांखे ॾींहं ॾिसणा पिया जॾहिं असांजूं माऊं ऐं भेणूं पंहिंजी इज़त सां घर जे अंदरि वेठल हुए, तंहिंजी वती ॾिसे त उनजी अखी में धूड़, उनजे मथे ते मिटी, अॼु ज़लील हैरान ऐं परेशान थी चुकियूं आहिनि। तंहिंजी वजह त अॼु असांजे रब खे जॾहिं नेमत खे भुली चुकासीं, असां जॾहिं गुनाह जा कम कया तॾहिं अलाह जी ज़ात असां मथां पर्दो खणी लाथो। जे औरत पर्दे जी लाइ घर जे अंदरि वेहे, तंहिंजी वतीअ असीं बाज़ार जे अंदरि, असांजी औरत तरा जे अंदरि, असांखे ख़बर न रहे जे हाज़िरी कीअं मंडाणी, चुकाए जो टाइम थिए, हाज़िर हो त गिनण वञो, न त गैंग बुक जी चौपड़ी खणी असांजी जो औरत ते वञी करे आंगूठ खणी पैसा गिनी, असांजी मुस्लमानी ऐं मुस्लमान अलाह खां तौबा करियो, कुझु हया शर्म करियो। ॾींहुं ॿ ॾींहं जे गुनाह जा कमे में वधंदा त अलाह जी ज़ात बेपरवाह आहे, अलाह खे कंहिंजी परवाह न आहे, पंहिंजी नाफ़रमानी गुनाह जी लीदे उनजी बादशाही में का खोट पवंदी। पर पा मुस्लमान इन ॻाल्हि खे ज़लील ज़िल्लत नथा सम्झो, जे असीं बाज़ार जे अंदरि असांजी औरत तरा जे अंदरि, असीं ख़ुदि असांजी औरत खे पुछायूं, तंहिंजी वतीअ तरा जे अंदरि हर ॾिसे गैर मोहर मौत, माण्हू असांजे खामे मथे, मिस्त्री असांजे खामे मथे, ॻोठ जो आगेवान असांजे खामे मथे, औरत खे पुछे त केतिरियूं तुंहिंजूं हाज़िरियूं आहिनि। इन ॻाल्हि मथे असांखे गैरत न करे त ॿई किथे खां वधारे बेशर्मी हया जी ॻाल्हि कहिड़ी हूंदी। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अलाह वटि नेकी क़ाबिल क़बूल न आहे दयूस जी। असां बि अर्ज़ कयो त अलाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भला दयूस चओ था, हिन जो मतिलबु छा आहे? तॾहिं अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त दयूस हू माण्हू आहे जंहिंजो न को रोज़ा क़बूल, जंहिंजी न को निमाज़ क़बूल, जंहिंजी न को ख़ैरात क़बूल, जंहिंजो न को हज क़बूल, जंहिंजो न को सदक़ो क़बूल, जंहिंजी न का भलाई अलाह वटि क़बूल न आहे। तॾहिं चयो त अलाह जा पैगंबर कहिड़ो माण्हू? चयो माण्हू हू जंहिंजे घरे लोफरे नाम और मर्दनि जी अच वञ थींदी हुए ऐं उन्हनि जी घरवारियूं, उन्हनि जूं माण्हू, उन्हनि जूं भेणूं, उन्हनि जूं धीअरूं, उन्हनि जूं नूं टोलियूं करे वेंदियूं ऐं ठठोलियूं थींदियूं आहिनि, उन माण्हू खे इन ॻाल्हि मथे गैरियत न चढ़े, इन माण्हू जे अलाह वटि का नेकी क़बूल न आहे। त मुंहिंजा मुस्लमान ॿाहिरि आऊं मुंहिंजी मोह अल्फाज़ नथो कढां, ऐं सभु को पंहिंजी दिलि जे अंदरि वीचार करे निहारियो अॼु पंहिंजे घरनि जी पता हालत कहिड़ी बणिजी चुकी आहे। अरे पंहिंजे रब खे पाण कहिड़ो जवाबु ॾींदासीं जे ख़ुदि पाण घरनि जे अंदरि हाज़िर न हो, पंहिंजूं धीअरूं, पंहिंजूं माऊं, पंहिंजूं भेणूं मथे मथे थाला खणी करे तरा मथे खणी वञे, तरा मथे पावड़ियूं पचे हेॾा मिटी सघाए, आगेवान पचे हेॾा मिटी सघाए, मिस्त्री पचे मिटी न सघाए, त गैंग कटे विझूं, इहा असांजी हालत बणिजी चुकी आहे। अञा असांखे शर्म न अचे, अञा तौबा में असांखे तौबा करण जो टाइम न मिले त पोइ यकीन सम्झी लाहियो जे हाणे असांजी हलाकत इहा बर्बादी आहे। अलाह वटां दुआ घुरो, अलाह इन बेग़ैरती जे कमे कना, इन ज़िलते कना असां मुस्लमान खे बचाए, असांजे वटि अलाह रहम ऐं करम जूं बरसाती मोकिले, असांखे पंहिंजे घर में अमन सां रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तॾहिं औरत अर्ज़ करे थी अलाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बचो पैदा थी चुको आहे, बचो खणी करे हाज़िर थी थी, ऐं अलाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में रोअण मुंहिंजो ॾाढो तंग थी चुको, ऐं अलाह जा पैगंबर हाणे मूं मथे गुनाह जी सज़ा जेका आहे लॻाई वञे। अलाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो औरत क़ौम जे गुनाह जी सज़ा त लॻाई वञे, पर बचो जेको आहे हिनखे खीर केरु पीआरे?
इन बच्चे जी परवरिश केरु करे? अॼो कहिड़ी तोखे जे करे मारियो वञे, तौम ते हद क़ाइमु कई वञे, त हिन बच्चे जो भला धणी अलाह खां सिवा ॿियो केरु थी? एतिरे हिन बच्चे खे हाणे वापसि वठी वञ। जंहिं खाधे जो लाइक़ु थींदो तॾहिं तौम ते हद क़ाइमु कई वेंदी। पोइ अलाह जे ख़ौफ़ जे कल्ब खे तोड़े छॾियो, इत्मिनान आराम हुनजी दिलि मथां निकिरी वियो। दुनिया जो वसी मुल्क मदीने जूं गलियूं हुन लाइ तंग थियोड़ियूं थी पयूं। बच्चे खे खाधे जी आदत विझण लाइ मानी जा टुक खणी हथ में ॾे त मान जल्दी खाधे लाइ करे तयारु थी वञे। मता हिन हाल में मुंहिंजो मौत अची वञे, ऐं दोस्त जी लाइक़ु बणिजी वञा। 6 महीने जो बच्चो थियो आहे। 6 महीने जो बच्चो मानी जा टुक थियणु शुरू करे थो। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी हाज़िर थी। ऐं अलाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बच्चो खाधो खाइणु शुरू करे थो। हाणे महिरबानी करे इस्लाम जे मुताबिक़ मूं ते सज़ा लॻाई वञे। दुनिया जी सज़ा, दुनिया जी ज़िल्लत क़बूल करण लाइ आउं तयारु। आख़िरत में उन रब जी ज़ात जो जेको अज़ाब आहे सहन करे सघंदुसि। मुंहिंजे मालिक जे दरबार में हाज़िरी मता न मोहन इन हाल में ॾेखारियां ऐं मूं मथे मौत जी वञे, बिना तौबा जे मरी वञा। मौशर जे मैदान में मुंहिंजी पेशानी ते लिखियलु हुई त हीअ औरत दुनिया में ज़नाख़ोर ऐं बदकार औरत हुई। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त क़यामत जो ॾींहुं जॾहिं थींदो, मौशर जो मैदान जॾहिं लॻंदो, तॾहिं हर माण्हू ज़ात जा, हर नस्ले जा उते हाज़िर थींदा। उन में हर को माण्हू ज़ाहिर सुञाणबो। हिकिड़ा त उहो माण्हू जे मथे लेबल लॻल हूंदी, पेशानी मथे जो नालो लिखियलु हूंदो, ई लेबल लॻल हूंदो। उते पढ़ियल पिण ॼाणंदा, अनपढ़ियल पिण ॼाणंदा, जाहिल पिण ॼाणंदा त हीउ फलाणे माण्हू गुनाह जे अंदरि पकड़ाणो आहे। पेशानी मथे लिखियलु हूंदो, जेको ऐलान करण वारो लाउड ते ऐलान करे, अहिड़ी रीति अलाह जो मलाइक ऐलान कईंदो त फलाणो फलाणे गुनाह जे अंदरि गिरफ़्तार थियो, अॼु मौशर जे मैदान में ज़लील थी वियो, मौशर जे मैदान में ख्वार थी वियो। लखे ऐं किरोड़नि जी तादाद में माण्हू मौजूदु हूंदा। उते भलाए ऐलान करे ऐं माण्हू पिण जा कपिड़ा छॾे करे खणे। मामूली दुनिया जी चूंडणी वेंदी, ॻोठ जे आगेवान सरपंच जी चूंडणी वेंदी। इन चूंडणी में जॾहिं हार थी थी, तॾहिं हुन पार्टी जी, हुन टोले जी, हुन सरपंच जी भला कहिड़ी हालत थी थी। केतिरे ॾींहं सूदी माण्हू खे मोह नथो ॾेखारे त मुंहिंजा मुस्लमान भाइरो, त दुनिया आहे। पर आख़िरत जे मैदान में जंहिंजी हार ते जिते किरोड़े माण्हू हाज़िर हूंदा, उते पंहिंजो टुवाल छंडे उथंदो, कंध हेठि करे रवानो थींदो, पोइ भॼी वञे घर में वेही हुते न हूंदो। बल्कि मलाइक चवंदा त जल्दी खणो हाणे दोज़ख में, अॼु हिनजी हार थी चुकी आहे। उन टाणे उन माण्हू जी पेशानी ते लेबर लॻल हूंदा। हिकिड़ो उन माण्हू जी पेशानी ते लेबर लॻल हूंदो जेको ॾींहं राति पंहिंजो हथु माण्हू वटि फैलाए थो त उहो मिसकीन जे नाले मथे चंदो ॾियो, पिंड लाइ चंदा करे थो। पोइ ई माण्हू क़यामत ते इन हाल में हाज़िर थींदो जे इन जे बदन मथे का गोश्त जी बूटी न हूंदी, ख़ाली इन जा हॾा हूंदा। इन हाल में हाज़िर थींदो, इन पेशानी मथे लिखियलु हूंदो त हीउ माण्हू जे वटां भीख मंगण वारो माण्हू आहे। ॿियो उन माण्हू जी पेशानी मथे लेबर लॻल हूंदो। अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ज़नाख़ोर मर्द ऐं ज़नाख़ोर औरत जी पेशानी मथे लिखियलु हूंदो त हीउ दुनिया में ज़ना जा कम करे अॼु मौशर जे मैदान में हाज़िर थिया आहीं। दुनिया में ज़ना जा कम करे अॼु मैदान में अॻिले जो बदिलो बि न आया आहीं, बल्कि अॼु ज़ानीअ लाइ को पिणु बदिलो असां वटि न आहे। पर औरत जॾहिं आई अर्ज़ु कयईं अलाह जा पैगंबर हाणे बच्चो तयारु थी चुको आहे, तॾहिं अलाह जो पैगंबर सल्लल्लाहु 6 महीने जो बच्चो मानी थियणु शुरू करे थो। औरत खे हुकुम करे तो मथे हद क़ाइमु कई वेंदी। असां बि कलाम खे चवंदा आहिनि औरत मथे जेको गुनाह थी चुको आहे, हिन गुनाह जे मुताबिक़ इस्लामी तौर तरीक़े इस्लामी शरीयत जे मुताबिक़ हिन मथे हद क़ाइमु कई वेंदी। अॼु औरत खे असां बि कलाम कोठे करे मैदान जे अंदरि वञे था, दौरा हणणु शुरू कई था। ख़ालिद बिन वलीद रज़ियल्लाहु हिकिड़ी हॾी खणी उछलाए थो जेको हुन औरत जे सिर रत जो फुआरो बिन वलीद जे कपिड़े ते पए था। ख़ालिद बिन वलीद चयो त गुनहगार औरत तो ख़ुदि त पलीत आहीं, मगर मुंहिंजे कपिड़े खे छो पलीत कई? उहा ॻाल्हि करे अलाह जे आख़िरी रसूल जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पुॼे थी। मुस्लमान भाइरो कुझु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त चओ। तॾहिं अलाह जो पैगंबर नाराज़ थी पियो। नाराज़गी थियण जो मोह भरिजी वञे थो। पोइ फरमायो त हे मुंहिंजा असाबियो, तव्हांखे ख़बर आहे जे उन औरत पंहिंजे सचे मालिक वटि गुनाह जी बख़्शींदड़ रब वटि अहिड़ी तौबा कई आहे जेकॾहिं मदीने जे गुनहगारनि ते तक़सीब कई वञे त उन ॿिणी खे अलाह ताला पाक करे माफ़ करे छॾी। ऐं इनखे भला कीअं चओ था जे पली ते किन क़दुरु तौबा कई। हमल जॾहिं ज़ाहिर थियो तॾहिं हुई, पोइ बच्चो पैदा थियो तॾहिं हुई, पोइ बच्चो जेके 6 महीने जे बच्चे खाधो खाए, 6 महीने बच्चो खाधो खाए, तंहिंखे खाधो खाराए एतिरे लाइ मथां मुंहिंजो रब न मूंखे पकड़े लाइ। लेकिन ॾींहं राति गुनाह में किरंदल मुस्लमानो, असांजी दिलि जे अंदरि भला कॾहिं इहो अहसासु पैदा थियो जॾहिं तरह तरह जा गुनाह कयूं, हरामखोरियूं कयूं, हराम जा माल खयूं, बुराइयूं कयूं, बदकाइयूं कयूं, दिलि जे अंदरि नफ़रतूं पैदा कयूं, पर इहो असांखे मौक़ो न मिलियो जे जेकी थियो ई थी चुको। हाणे भलारो महीनो आयो, तंहिंजो असीं शर्म करियूं, असीं झुकी पऊं। असांजे भाउ खे असां नाराज़ कयो आहे, अॼु हुनखे असीं कुलो मिलायूं, अॼु वॾो बहितर ॾींहुं आहे, भलारो महीनो हिन में असीं माफ़ कयूं। असीं ख़ुदि गुनहगार आहियूं। असांजे भाउ वटां जेकॾहिं भुल थी असांखे सताए ऐं जेकॾहिं असां नथो अचे त असीं हुन वटि हली वञूं। छाजे लाइ त अलाह रहमान रही में जॾहिं ज़मीन आसमान जो परवरदिगार बाने खे माफ़ करे त पाण वरी कहिड़ा इहो माफ़ न करियूं। लेकिन मुस्लमानो पाण खे आख़िरत जो अज़ाब जो पाण खे सख़्ती यादि न आहे।
मौशल जी मैदान जी ज़िल्लत तव्हांखे यादि न आहे अॼु आख़िरत जी मैदान मुल्क कना आख़िरत जो अज़ाब कना असीं अॼु जा मुस्लमान गाफ़िल थी चुका आहियूं असांखे आख़िरत जो अज़ाब यादि नथो अचे क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह ताला जल शानो फरमाए थो अल्लाह जे बाने खे जॾहिं आख़िरत यादि अचे थी मौशल जी मैदान जूं सदाऊं यादि अचे थियूं तॾहिं उथी वञे था क़ुरान मजीद जे अंदरि सूरत सजद जे अंदरि फरमाए थो ततजाफा जुनूबुहुम मनल मज़ाजिह यदून रब्बहुम खौफन व तम्मा ومما رزقناهم ينفقون فلا تعلم نفس ما أخفي لهم من قوة من قرة أعين الجزاء بما كانوا يعملون أفمن كان مؤمنا كمن فاسقا لا يستوون अल्लाह जे बाने खे आख़िर जो अज़ाब यादि पवंदो आहे तॾहिं पंहिंजे बिस्तरे खे छॾे करे अल्लाह जे ख़ौफ़ में उमेद सां अल्लाह खे सॾींदा आहियूं उनजी निंड हराम थी पवंदी आहे पोइ जेकी रोज़ी ॾिनी आहे तंहिं मां अल्लाह जी वाट में ख़र्चींदा आहिनि पोइ जेकी उन अखी जे लाइ मुंहुं तयारु कयो आहे अल्लाह ताला जल शानो फरमाए थो त जेकी राति जो पंहिंजे बिस्तरे मथे उथी वेही रहंदा आहिनि आख़िर जो अज़ाब उन निंड खे हराम करे छॾींदो आहे पोइ उन बहाने लाइ जेकी सजदो कंदा आहिनि रुकू कंदा आहिनि तारीफ़ कंदा आहिनि तहमीद कंदा आहिनि पंहिंजे गुनाह जी माफ़ी घुरंदा आहिनि जॾहिं सारी क़ौम सुतल वेहे थी सारी क़ौम मिठी निंड में वेहे थी तॾहिं मुंहिंजो बहानो आख़िर जे अज़ाब खे यादि करे पोइ पंहिंजी अखी में जालो त वहणु शुरू करे थो उन बहाने लाइ मुंहुं जेकी तयारु करे रखियो आहे जेको हुनखे अखि ॾिठो हिनखे कंहिंजी दिलि शाइरी ॾिए थी पर जेको मोमिन मुंहुं लाइ करे तयारु कयो आहे जेकी आख़िरत जे अज़ाब खे डिॼी करे भला बेहतर कम कंदा आहिनि क़ुरान मजीद जे अंदरि उन सूर में अल्लाह ताला फरमाए थो त पोइ मोमिन जेको बदकार आहे कॾहिं पण बराबरि थियण वारा न आहिनि लेकिन असीं त मुस्लमान चऊं था कंहिंखे निमाज़ जी आश कईं त ॼाण निमाज़ी कंदासीं भला कंहिंखे रोज़े जी आश कईं ॼाण रोज़े कंदासीं भला ऐं मुस्लमानो भला किन ॻाल्हि जे लीडे भला थियासीं त भला हिन जे लीडे हाणे पेट जे अंदरि छुरियूं आहिनि पर इहा ख़बर न आहे कि पेट जो ॼाणंदल दिली जो मालिक अलाह आहे उन अलाह जी ज़ात कंदासीं वधारे थियासीं दाढ़ीअ वारे कना असांखे नफ़रत निमाज़ी माण्हू कना नफ़रत मियाँ जे कना नफ़रत ई मरे बुराई इन कना मामूली गुनाह थिए त असीं दुनिया जे अंदरि झंडो पछड़ियूं फलाणे निमाज़ कना थियो पर मुंहिंजा मुस्लमान ॿाहिरि जेको निमाज़ नथा पढ़ो जेको रोज़े कना पाण खे बचाए फिरो था भला ऐं जेकॾहिं ज़ाहिर नथा करियो त लिक चोरी जे अंदरि किथां गुनाह करियो था भला आंजो गुनाह कोन पधरो नथो थी तंहिंजो मतिलबु त असांजी नफ़रत जेको आहे दीन इस्लाम अलाह जे दीन से नफ़रत आहे असांजी नफ़रत जेको आहे पैगंबर जी सुन्नत दाढ़ीअ ते नफ़रत आहे असांजी नफ़रत जेको आहे निमाज़ ते नफ़रत आहे निमाज़ पढ़े ईद माण्हू असां वटि बुरो आहे बदकार आहे पर क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह ताला हिन ॻाल्हि जी शाइरी ॾिए थो जाए माण्हू ऐं ईअं न सम्झो जे निमाज़ी ऐं उन जूं चोर खोरियूं करे वारा पिण में बराबरि कॾहिं न हिकु अलाह जा सजा कई पोइ गुनाह जा कम कई पोइ कॾहिं पिण में बराबरि कीअं थींदा भला सोजरो साओ ऐं ऊंदाओ कॾहिं बराबरि थी सघे था क़ुरान मजीद जे अंदरि अल्लाह फरमाए थो तफ़अमल लज़ीना आमनू वअमिलू सालिहात फलहुम जन्नातुल मअवा नुज़ुलुम बिमा कानू यअमलून